मिर्शामा ख़बर ॾींदा हलूं त CIA पुलिस जी कार्रवाई 672 शराब जूं बोतलूं हथ कार समेत हिकु जवाबदार गिरफ़्तार। SSP मटियारी राव आरिफ असलम राजपूत जे हुकुमनि ऐं CIA इंचार्ज मटियारी ख़ादिम हुसैन भट्टी जी ख़ासि हिदायतुनि ते CIA पुलिस जी टीम सैयद नसीर अहमद शाह, अनीस राव, मुनवर पंवर, जावेद चांडियो कार्रवाई कंदे शराब स्मगलिंग जो मंसूबो नाकाम बणाए छॾियो। पुलिस खुफ़िया इतला ते फौरी कार्रवाई कंदे हैदराबाद खां मोरो वींदड़ मेहरान कार खे रोकींदे तलाशी दौरान कार मां 672 शराब जूं बोतलूं हथ कंदे मोरे वासी हिकु जवाबदार महबूब अली वल्द बदरुद्दीन शेख खे कार समेत गिरफ़्तार करे वरितो। CIA पुलिस पकड़ियल जवाबदार खिलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे वरितो। उन मौके ते CIA इंचार्ज ख़ादिम हुसैन भट्टी जो चवण हो त DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी जी सख़्त हुकुमनि ते मंशियात ऐं शराब जे गैर कानूनी वापार में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रहंदियूं ऐं कंहिं बि ॾोहारी या मंशियात विकिरो कंदड़ जवाबदार खे न बख़्शो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।